नाज़ीम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार ऐं हींअर लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार आहिनि इमदाद सूमरो साहब। उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इमदाद सूमरो साहब तमामु घणी महिरबानी अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो इमदाद साहब, ही जेके मुल्क जो पॉलिटिकल हिसाब सां जेके ॾिसूं त जेके हालतूं आहिनि, जेके वाक़िया साम्हूं अचनि पिया, जेके ख़बरूं खणी चऊं त पीपल्स पार्टी जी क़यादत मुसलसल लाहौर में तरसियल आहे, CAC जो इजलास थिए थो, अॻवाननि सां मुलाक़ातूं, नवाज़ लीग जी क़यादत जेका आहे उहा लंडन में सरगर्म आहे, शहबाज शरीफ़ साहब वापसि आया, वरी वञनि पिया, नवाज़ शरीफ़ साहब जी वापसी जो ऐलान थी चुको आहे। इलेक्शन कमीशन भी काफ़ी एक्टिव नज़र अचे पई, ज़ाब्ता इख़लाक़ ते भी ॻाल्हियूं थियनि पियूं, तकबंदियुनि जो कम भी तकड़ो पियो थिए। त असीं छा सम्झूं त दिसंबर या जनवरी ताईं पाकिस्तान में चूंडूं थींदे नज़र अचनि पियूं? महिरबानी। अच्छा, असल में जेके चूंडूं आहिनि उहे जनवरी जे एंड में या फरवरी जे शुरू में थींदियूं, छाकाणि जो को शेड्यूल इलेक्शन कमीशन जारी कयो हो तकबंदियुनि वारो, उहो आहे नवंबर में ख़तमु थियो थिए, नवंबर जे एंड में। उन खां पोइ 56 ॾींहं या 54 ॾींहं था खपनि इलेक्शन शेड्यूल कैंपेन लाइ। उहे वञी उनजो हिसाब किताब लॻे थो पियो वञी जनवरी जे आख़िर में या फरवरीअ जे पहिरें हफ़्ते में, को ॿ 4 ॾींहं अॻियां 2 4 ॾींहं पोइ थींदा। हिकिड़ो त इहो मामिलो आहे। ॿियो जेको नवाज़ शरीफ़ साहब वारो मामिलो आहे त शहबाज शरीफ़ साहब जो अचणु ऐं पोइ वरी वापसि हले वञणु, लॻे इहे थो त कुझु अंडरस्टैंडिंग जेके आहिनि उहे जेके थियूं उन्हनि जी किथे न किथे का थिए पई, पंहिंजो मिसअंडरस्टैंडिंग थी वई आहे, ईअं खणी चइजे त ख़िलाफ़ वर्जी पाण नथा अचूं खणी। छाकाणि नवाज़ शरीफ़ साहब कुझु अहिड़ा मुतालबा कनि पिया जेके मुतालबा शायदि एस्टेब्लिशमेंट लाइ मञणु सवलो न हुजे, ॾुखियो हुजे। उन मां इहो नज़र अचे पियो, छाकाणि 2 ॾींहं अॻु नवाज़ शरीफ़ साहब जी हिकिड़ी स्टेटमेंट आई हुई, उन्हनि इजलास खे ख़िताब कयो त मटी पाओ पॉलिसी न हलंदी, जिन जेको कयो आहे हुनजो हिसाब ॾियणो पवंदो। मुज़ाहिरा शाहरुख फैज़ मीर, जनरल बाजवा ऐं साबिक़ जेके चीफ जस्टिस साहिबान आहिनि उन्हनि ॾांहुं आहे। सो कुझु शयूं आहिनि, माज़ीअ में बि इहो थियो आहे त नवाज़ शरीफ़ साहब हिकिड़ी कमिटमेंट करे उनखां पोइ उन कमिटमेंट सां फिरिया बि आहिनि, ख़ासि तौर ते मुशर्रफ वारे मामले ते। जेतोणीकि असां जमहूरियत पसंदनि लाइ इहो कमु ठीकु हुयो त मुशर्रफ जे आइन टोड़ियो, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे हा, ऐं थी बि नज़र बि आयो पहिरीं भेरो पाकिस्तान जी तारीख़ में। पर ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हां कंप्रोमाइज़ करे ऐं तव्हां डील करे या जेकॾहिं ॿियनि लफ़्ज़नि सां मफ़ाहिमत चऊं, जेकॾहिं उहा करे अचो पिया त उन में जेके अंडरस्टैंडिंग्स आहिनि उहे अंडरस्टैंडिंग पूरियूं करणी हूंदियूं आहिनि ॿिन्ही पासनि खां। तो लॻे थो त किथे न किथे अंडरस्टैंडिंग जेका आहे उहा मामला तइ थियण खां अॻु में या मामलनि खे हथवी शक्ल या अमल वारे पासे वञण खां अॻु में किथे न किथे का डिस्टर्बेंस थी आहे, हिन जे करे शहबाज शरीफ़ साहब पाकिस्तान आया, इस्लामाबाद रहिया, लाहौर ई न आए, उतां खां पोइ हुनजी वापसी जूं ख़बरूं पियूं अचनि। त अव्हांखे छा थो लॻो त नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे वाक़ई संजीदा आहिनि त अॻूणे आर्मी चीफ जो, अॻूणे ISI जे सरबराह जो या अॻूणा जेके चीफ जस्टिस आहिनि या मुख़्तलिफ़ जज या फ्यूचर जे चीफ जस्टिस जो हू एहतसाब कनि या उहो सिर्फ़ु ई बयान पिया ॾियनि? छाकाणि त माज़ी में वोट को इज़त दो, बाजवा साहब जा नाला खणणु, वरी ॾिसूं त उन्हनि खे एक्सटेंशन ॾियारण में मदद फराहम करणु, इहा बि त उन्हनि जी पॉलिसी रही आहे। हिन भेरे अव्हांखे छा थो लॻे थो मीडिया में या माण्हुनि में हिकिड़ो बयानियो ठाहिण जी हद ताईं इहो बयानु पिया ॾियनि या वाक़ई संजीदा बि नज़र अचनि पिया? ॾिसो, जेकॾहिं बयानी ठाहिण जी हद ताईं बि ॻाल्हि आहे त उहा बि त नवाज़ शरीफ़ साहब जेकॾहिं का किथे कमिटमेंट कई हूंदी त ऐं इअं न कंदुमि, उहा बयानियूं ठाहिण जी हद ताईं ॾींदा त पोइ ज़ाहिर कमिटमेंट त टुटी वई न। ऐं ॿी शइ त नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उन्हनि हिकिड़ो माज़ी आहे, जीअं मूं अॻु में ॿुधायो त मुशर्रफ वारे मामले ते बि नवाज़ शरीफ़ साहब गारंटी कई हुई त उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न कंदुमि। छो निसार ऑन रिकॉर्ड आहे, शहबाज शरीफ़ साहब ऑन रिकॉर्ड आहिनि हिन मामले ते। पर उन खां पोइ जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब इक़्तिदार में आया त उन्हनि जेको आहे इफ्तिखार चौधरी जे कुल्हे ते बंदूक रखे हलाई, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो। ज़ाहिर आहे इफ्तिखार चौधरी नवाज़ शरीफ़ जो ख़्यालु आहे को 2 अलॻि अलॻि उहे न हुया। हिकिड़ी जेको आहे जीअं चइजे त हू हिकिड़ो पंहिंजो ठाहे ॾींदो हुई, ॿियो हणंदो हुजे, वॉलीबॉल में थींदो आहे। तो ईअं पियो थिए, इफ्तिखार चौधरी बॉल ठाहे ॾिनो हुई, नवाज़ शरीफ़ साहब जेका आहिनि उहो वाली हणी छॾी हुई। तो इहो उन्हनि ॿिन्ही जो हुयो। हाणे नवाज़ शरीफ़ साहब जेकॾहिं आया त उन्हनि उहे हींअर ताईं जेकी कमिटमेंट कनि था उहो त इन लाइ आहे त पाकिस्तान में अचण जी जाइ मिले, इक़्तिदार में वापसि अचण लाइ जेको आहे उन्हनि खे इहे कमिटमेंट कनि पिया। पर जॾहिं इक़्तिदार में ईंदा त पोइ नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे इस्टेब्लिशमेंट खे बि इन ॻाल्हि जो भउ आहे, शक आहे त नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे
थोरो ॿिए पासे हलाए वेंदा। जेको वोट खे इज़त ॾियण वारो मामिलो आहे, ॾिसो नवाज़ शरीफ़ साहब जी हिस्ट्री जेका उहा इहा थी ॿुधाए त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जेके हूंदा आहिनि उहे ज़िद ते, होड़ ते या प्रिंसिपल स्टैंड खणी चइजे उन ते बीह रहंदा आहिनि। जॾहिं वज़ीर आज़म न आहिनि रहंदा ऐं पूरो जेल में हलाए वेंदा आहिनि या उन्हनि जे ख़िलाफ़ के कार्रवाई शुरू थींदियूं आहिनि त पोइ चटण शुरू थींदा आहिनि। तो नवाज़ शरीफ़ साहब कॾहिं बि जेके मौक़िफ़ ते अपोज़िशन में हूंदे खुली बीठा न आहिनि या मुसीबत में हूंदे। हा, इक़्तिदार में भी तव्हां ॾिसो त डॉन लीक्स वारे मामले ते नवाज़ शरीफ़ साहब वोट खे इज़त न ॾिनी हुई, परवेज़ रशीद खे हटाए छॾियो हुयो, मुशाहिदुल्लाह ख़ान हिकिड़ी तकरीर कई मुशाहिदुल्लाह ख़ान खे हटाए छॾियो हुयो, ऐं उन खां पोइ जेको डॉन लीक्स वारे मामले में जेके जिन ते इल्ज़ाम हुया सरकारी ऑफिसर उन्हनि सभिनी खे हटाए छॾियो हो। सो कंप्रोमाइज़िंग नवाज़ शरीफ़ रहिया आहिनि। पर हिन वक़्तु मामिलो इहो आहे त जेका कंप्रोमाइज़ थियनि पिया, जेके कमिटमेंट थियनि पियूं, उहे कमिटमेंट्स पूरियूं थींदियूं या न थींदियूं, इहो असल में सुवालु आहे सभिनी जे साम्हूं। जीअं असांजे साम्हूं आहे, मुंहिंजो ख़्यालु एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं बि इहो सुवाल बि हूंदो, उन्हनि जे साम्हूं इहो शक हूंदो त मियां साहब किथे इहो त न आहे त अची वरी पोइ हिकु आर्मी चीफ खे पहिरियों ई उन्हनि पंहिंजो मुसीबत में विझी छॾियो ऐं ॿियो आर्मी चीफ जेको आहे या ॿियो DISI उन्हनि जे ख़िलाफ़ का वॾी कार्रवाई न कनि। सही। अच्छा सर, उन सां गॾोगॾु जेकॾहिं वरी ॿी ॻाल्हि असीं उन ते अचूं त 6 महीना अॻु ताईं जेकॾहिं ॾिसूं त अहिड़े क़िस्म जूं दावाऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत कंदे नज़र ईंदी हुई त ईंदड़ हुकूमत उन्हनि जी हूंदी, बिलाल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म हूंदा ऐं माहौल एॾो ठहंदे असांखे नज़र आयो पिए। हाणे नवाज़ शरीफ़ साहब चवंदा त लिखी ॾियण लाइ तयारु आहिनि त ईंदड़ हुकूमत उन्हनि जी हूंदी या हू वज़ीर आज़म थियनि पिया। सो हीअ जेका 6 महीननि जे या 4 महीननि जे अंदरि सूरत हाल तब्दील थी आहे, इनखे कीअं था ॾिसो त वाकई छा नवाज़ लीग एतिरी पॉपुलर त थींदे ज़ाहिर पॉपुलर थी वई आहे या जेके ताक़तवर हल्का आहिनि उन्हनि उनखे एतिरी ख़ातिरी कराई आहे जो हू मतिलबु चवनि था त ईंदड़ हुकूमत उन्हनि जी हूंदी या नवाज़ शरीफ़ चोथों भेरो वज़ीर आज़म थियण वञे पियो? थियो छा आहे इन विच में सर इहो? ॾिसो हीउ जेको कुझु थिए पियो इहो पॉपुलरिटी जी बुनियाद ते कोन पियो थिए। नून लीग खे बि इन ॻाल्हि जो मतिलबु आउं त इन ॻाल्हि खे खुलियल नमूने सां कंदो आहियां त नून लीग जी जेका वोट बैंक आहे उहो हिते मौजूदु आहे। पॉपुलरिटी नून लीग जी जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहब ईंदा त उहा पॉपुलरिटी बि नवाज़ शरीफ़ पंहिंजी वापसि आणे सघनि था, थोरो घणे फ़र्क़ सां। 10-15-20% जेकॾहिं मुमकिन आहे नवाज़ शरीफ़ साहब खे डैमेज थियो हुजे, पर ईअं न आहे त नवाज़ शरीफ़ साहब ख़तमु थी विया आहिनि। पर इहो नून लीग खे पाण खे भउ आहे त असां शायदि पॉपुलर न आहियूं रहिया, उनजे करे हू पॉपुलर वोट जी बुनियाद ते, अवाम जे वोट जी बुनियाद ते अचण जे बदिरां उहो सॼो नून लीग जेको आहे उहो सेटलमेंट पई करे। पहिरीं पीपुल्स पार्टी जो जीअं मां ॿुधायो पियो त पीपुल्स पार्टी 5-6 महीना अॻे या साल अॻु पीपुल्स पार्टी ॾांहुं हर माण्हू ई चयो पियो त अली हुकूमत पीपुल्स पार्टी जे, उनजो कारण इहो हुयो ऐं पीपुल्स पार्टी खे एतमाद बि उनजे करे हुयो त पीपुल्स पार्टी इमरान ख़ान जी हुकूमत खे राय ॾेखारी हुई, जेको पीपुल्स पार्टी डिज़ाइन ठाहियो हो उन ते 100% अमल थियो। उनजे करे इहो सम्झो पियो त पीपुल्स पार्टी जेका आहे उहा अची सघे थी। पीपुल्स पार्टी पर उमेद बि हुई त फ्यूचर उन्हनि जो आहे, हुकूमत उन्हनि जी आहे। पर हाणे सूरत हाल जेका आहे उहा ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट इहो सम्झे पई त पंजाब में नून लीग जेका आहे इमरान ख़ान, असल मसइलो इमरान ख़ान जो आहे त इमरान ख़ान खे काउंटर कजे। इमरान ख़ान खे पीपुल्स पार्टी शायदि उन तरीक़े सां काउंटर नथी करे सघे जहिड़े तरीक़े सां नून लीग करे सघे थो, छाकाणि त मैदान पंजाब जो आहे। पंजाब जे मैदान में ई असल लड़ाई आहे। उन लाइ मूंखे लॻे थो त नवाज़ शरीफ़ साहब खे पंजाब जो हुजण जे करे, इमरान ख़ान जी पॉपुलरिटी पंजाब में हुजण जे करे नवाज़ शरीफ़ साहब जो कुणो निकितो आहे, हे मामिलो कुणे थी वियो आहे त भई कंहिंखे आणिजे, कंहिंखे त केरु आहे जेको इमरान ख़ान जी मुसीबत जेका आहे जेकी असां विधी हुई उन मां असांखे जान छॾंदा आहे। सो उनजे करे मूंखे लॻे थो पीपुल्स पार्टी कोई चली वई आहे ऐं नून लीग फेवरेट थी वई आहे। अच्छा सर, भले पंजाब में काउंटर त पीपुल्स पार्टी PTI खे न करे सघे, पर उहे मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जेके पीपुल्स पार्टी या बलोचिस्तान मां या पंजाब मां स्पेशली आयूं पिए, अवां जा ई वीलाग वग़ैरह ॾिठासीं त उन्हनि खे बि रोकियो पियो वञे। जीअं पहिरियां यूसुफ रज़ा गिलानी सदर आसिफ ज़रदारी साहब खे ॿुधायो त असां सां हथु पियो थिए। साॻी सूरत हाल जेकॾहिं ॿीहर थिए पई त उन जा सबब छा था ॾिसो? पीपुल्स पार्टी ते नेठि आख़िर ट्रस्ट नथो कयो वञे या माण्हुनि खे न अचण ॾियण जा कहिड़ा सबब थी सघंदा तव्हांजे ख़्याल में? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि जेका तारीख़ी हक़ीक़त आहे उहा इहा आहे त पीपुल्स पार्टी समूरनि कंप्रोमाइज़ जे बावजूदि मफ़ाहिम समझोतो डील या जेके पाण चऊं त लेटी वञे, उनजे बावजूदि पीपुल्स पार्टी जी जेका हिकिड़ी शइ जेका एस्टेब्लिशमेंट खे सुठी नाहे लॻंदी उहा इहा आहे त पीपुल्स पार्टी पार्लियामेंट जे ज़रिए फ़ैसिला कंदी आहे। अरिड़हीं तरमीम पीपुल्स पार्टी की डिफेंस बजट पीपुल्स पार्टी पार्लियामेंट में पेश कराई, सलाला थियो त पीपुल्स पार्टी
पार्लियामेंट जे इन कैमरा इजलास में ब्रीफिंग वरिती, उसामा बिन लादेन वारो मामलो थियो त आर्मी चीफ खे पार्लियामेंट अचणो पियो। सो पीपुल्स पार्टी जे दौर में जेको बि पीपुल्स पार्टी जो दौर आहे, ख़ासि तौर ते पोयों दौर जेको गिलानी ज़रदारी साहब जो जेको जो दौर हुयो, उन में पीपुल्स पार्टी पार्लियामेंट खे तमामु घणो फोकस रखियो, तमामु घणी अहमियत ॾिनी पार्लियामेंट खे। उनजे बरक्स नवाज शरीफ़ जेको आहे, नून लीग नारो जेको बि हणे पर पार्लियामेंट खां अवॉइड कंदी आहे, बल्कि नवाज शरीफ़ साहब त ओतिरो बि पार्लियामेंट में न आया जेतिरो इमरान ख़ान पार्लियामेंट में विया हुया। तो ऐं पार्लियामेंटी कमेटी जा इजलास न थियणु, पार्लियामेंट खे प्रैक्टिकली हर साल रखियो वेंदो आहे, रबड़ स्टैम्प जेका चइजे उहा हूंदी आहे। सो इस्टेब्लिशमेंट खे ज़ाहिर आहे जेका ट्रूली जमहूरियत नथी चाहे पाकिस्तान में, उनखे पीपुल्स पार्टी जहिड़ी कमज़ोर कंप्रोमाइज़िंग जमात इन जे करे जेको आहे पसंदि न आहे, उहा ॿी ॿियो या टे नंबर चॉइस हूंदी आहे, त पीपुल्स पार्टी पार्लियामेंट जे ज़रिए फ़ैसिला कंदी आहे। तव्हां ॾिसो जॾहिं पीपुल्स पार्टी जे दौर में मुख़्तलिफ़ ऑपरेशन थिया, पेमलाकंड ऑपरेशन, वज़ीरिस्तान ऑपरेशन, त उनजो ऐलान कमर ज़मान तारा जेकॾहिं इंफॉर्मेशन मिनिस्टर हुआ त उहे कंदा हुआ, श्री रहमान इंफॉर्मेशन मिनिस्टर हुई त उहा कंदी हुई, ऐं DGISPR या ॿिया जेके ऑफिसर हुया फ़ौज जा, उहे जेके उन्हनि सां गॾु वेठा हूंदा हुया, जेकॾहिं उन्हनि सां अहिड़ो सवाल जेको टेक्निकल आहे जेको उहो जवाबु ॾियनि, उहो मौजूदु हुजनि उहे, त उन सूरत में उन्हनि खे उते विहारियो वेंदो हुयो। पर उनजे बरक्स नवाज शरीफ़ जो जॾहिं दौर आयो त समूरनि ऑपरेशन जो ऐलान बि DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए कंदो हुयो। सो इहे फ़र्क़ु आहे, इहो फ़र्क़ु आहे। उनजे करे पीपुल्स पार्टी जेतिरो मर्ज़ी इस्टेब्लिशमेंट ॾांहुं झुकाव करे, पर उन हूंदे बि इस्टेब्लिशमेंट लाइ कॾहिं बि पीपुल्स पार्टी पहिरीं चॉइस न आहे रही, मजबूरी ज़रूर रही आहे इस्टेब्लिशमेंट जी। नवाज शरीफ़ हिन वक़्तु मजबूरी बि आहे, चॉइस बि आहे। सही। अच्छा, जेका पीपुल्स पार्टी क़यादत लाहौर में तरसियल आहे जेको, उनखे अव्हां बि ज़ाहिर आहे उते उन शहर में रहो था, त उन्हनि जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि कीअं था ॾिसो, त छा कुझु शख़्सियतूं अची सघंदियूं पीपुल्स पार्टी में, या कहिड़ियूं हलनि पियूं? हिकमत अमली ज़ाहिर आहे अॼु हिकिड़ी ख़बर हले पई त ज़ाहिर उन्हनि मुख़्तलिफ़ कन्वेंशन कोठाइण जा फ़ैसिलो कयो आहे, जेको CAC जो इजलास थियो त ॾखण पंजाब ऐं ॿियनि हंधनि ते उन ज़रिए चूंड मुहिम हलाई वेंदी। सो कीअं था ॾिसो पीपुल्स पार्टी जी ख़ासि तौर ते हिकमत अमली? एस्टेब्लिशमेंट जी हिकमत अमली त पंहिंजी जॻह ते आहे, पर पीपुल्स पार्टी जी हिकमत अमली छा आहे पंजाब में एक्टिव थियण जे हवाले सां? ॾिसो, पंजाब में पीपुल्स पार्टी में जेके तक जे लेवल जा माण्हू आहिनि उहे त शामिल थियनि पिया, रोज़ाना ॿ चारि ज़रदारी साहब वेठा आहिनि बिलावल हाउस में, जिते माण्हू मुख़्तलिफ़ जनूबी पंजाब जा या हिन पंजाब जा माण्हू अची शामिल थियनि पिया, जो सेंट्रल पंजाब आहे। हा, पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुसलसल इन ॻाल्हि ते फोकस्ड आहिनि त पंजाब में असांखे अवामी सियासत करणु घुरिजे। कल्ह जॾहिं मूं वटि आया हुआ तॾहिं बि हुननि जी इहो ई हुयो पंहिंजो इरादो या अज़म चइजे, असांखे पंजाब में वेही सियासत करणी आहे, पंजाब में वेंदासीं घर घर ॻोठ ॻोठ। सो हाणे ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टीअ खे जेकॾहिं मर्कज़ में पंहिंजी हुकूमत आणणी आहे, पीपुल्स पार्टी जेकॾहिं सम्झे थी त असां ॿीहर पाकिस्तान में हुकूमत ठाहियूं, त उन लाइ पंजाब में उन्हनि खे अचिणो पवंदो। ऐं इहा शइ आसिफ ज़रदारी साहब बि चङी तरह सम्झनि था, बिलावल भुट्टो इन ते तमामु घणो पुरजोश आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़रदारी साहब खे ख़बर आहे, या जेके शयूं जेके आहिनि ज़रदारी साहब जंहिंजे करे घणो एग्रेसिव थी बिलावल भुट्टो खे ॿाहिरि न पिया ॾियणु चाहिनि। जंहिं महिल CEC में ज़रदारी साहब हिकिड़ो मौक़ो वरितो, भई तव्हां मूंखे चांस ॾियो, मूंखे मौक़ो ॾियो, जेका लेवल प्लेइंग फील्ड आहे उहो असां बजाए को अवामी तहरीक जे वठण जे असां ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए वठी सघूं था। पर इहो तय आहे त पीपुल्स पार्टी पंजाब में जेको आहे पहिरीं खां यानी 2013 ऐं 2018 जी चूंडुनि जी निस्बत वधीक एक्टिव थींदी, ऐं पीपुल्स पार्टी जी कोशिशि इहा आहे त उहो 2018 खां वधीक परफॉर्म करे पंजाब में। सही। तमामु घणी महिरबानी अव्हांजी इमदाद सूमरो साहब, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर इमदाद सूमरो साहब सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुनिगार आहिनि, ऐं मुसलसल 24-25 सालनि खां लाहौर में ई रहनि था, उतां जी सियासत खे बहितर अंदाज़ सां सम्झनि था, ऐं ॾाढा सुठा व्लॉग बि कनि था। पंहिंजे YouTube जेको उन्हनि जो चैनल आहे उन ते उन्हनि जो तजुर्बो अव्हांजे साम्हूं आहे। हीअ जेका समूरी सूरत जुड़े पई, पीपुल्स पार्टी नेठि एतिरो कुझु करण जे बावजूदि एस्टेब्लिशमेंट खे छो क़बूल न आहे, उन ते बि राय उन्हनि जी ॿुधी, ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेके दावाऊं आहिनि उहे पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहिनि। सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ा फ़ैसिला थियनि था, ऐं इहो जेको बयानियो अख़्तियार कयो आहे नवाज़ शरीफ़ साहब, इनखे केतिरी मक़बूलियत मिलंदी अवामी सतह ते, ऐं उन सां गॾोगॾु जेके ताक़तवर हल्का आहिनि उहे ज़रूरु नवाज़ शरीफ़ साहब जन बयानी खे कीअं ॾिसंदा हूंदा त अॻूणनि जनरलनि जो बि एहतसाब थिए, जजनि जो बि एहतसाब थिए, जेके फ्यूचर जा चीफ जस्टिस आहिनि
उन्हनि जो बि एहतिसाब थिए। ऐं नवाज़ शरीफ़ साहब चवनि था त मिटी पाओ वारी पॉलिसी न हलंदी ऐं जेके जेके माण्हू चूंडियल हुकूमतुनि खे ख़तमु करण में मुलविस आहिनि उन्हनि जो एहतिसाब थियणु खपे। सो ॾिसूं था त इहो जेको उन्हनि जो बयानियो आहे उहो केतिरो मक़बूलियत माणे थो ऐं जेकॾहिं हू इक़्तिदार में अचनि था त छा पाण हू उन ते अमल करे सघंदा या न, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। अॼु जो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाए ने खे मान।